वालेकुम तव्हांखे राज न्यूज़ टीवी तां हिकिड़ी रिपोर्ट ॾेई रहिया आहियूं। ही ॻोठ सोभारो बकरियो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में ही बहितरीन उस्ताद मलक मोहम्मद यामीन हिकु गूंगे ॿार खे तइलीम ॾेई रहियो ऐं गूंगो ॿार बि तमामु ज़हीन ऐं होशियारु आहे, जेको इशारनि ते पंहिंजे अखरनि ॿुधाए रहियो आहे। तमामु महिनती आहे। मोहम्मद यामीन मलक खे बि शाबिज़ हुजे जंहिं इन ते महिनत कई आहे। असां टंडोलार जे स्पेशल एजुकेशन डिपार्टमेंट खां मुतालबो कंदासीं त हिन ॿार खे स्पेशल एजुकेशन स्कूल में दाख़िल कराए तइलीम ॾियारी वञे, जंहिंजो ख़र्च समूरो उहो इदारो भरे जेको हिनखे दाख़िल कराए, छो त हीउ ग़रीब ॿारु आहे ऐं तमामु ज़हीन ऐं होशियारु आहे। पढ़ी पवंदो त पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे वॾनि जो ऐं हिन उस्ताद जो नालो रोशन कंदो। असां उम्मीद था करियूं त हिन जी मदद कईंदी। राज न्यूज़ टीवी मोहम्मद कासिम मल्ला टंडोला।